तव्हां सभिनी विवियाना मॉल जो नालो त ॿुधो ई हूंदो। थाणे शहर जो इहो मॉल इंडिया जे टॉप 10 मॉल्स में ॻणियो वेंदो आहे, बेस्ड ऑन फुटफॉल। बाय द वे, हाणे विवियाना मॉल जो नालो लेक शोर थी वियो आहे। हिते वर्ल्ड क्लास सिनेपोलिस मल्टीप्लेक्स स्क्रीन्स आहिनि। तव्हां सोचींदा हूंदा मां इहो सभु छो ॿुधाए रहियो आहियां। विवियाना मॉल थाणा में 2013 खां शुरू थियो ऐं तव्हां इहो ॿुधी करे हैरान थींदा त हिते अॼु ताईं का बि सिंधी फिल्म न लॻी आहे, पर हाणे हिते हिकु सिंधी फिल्म लॻी वई आहे। 26 सेप्टेम्बर ते विवियाना जे सिनेपोलिस मल्टीप्लेक्स में नई फिल्म ॿियो छा खपे लॻी। इहा हिकु हिस्टोरिक मूवमेंट रही। हाणे तव्हां सम्झी था सघो त हिन फिल्म में अहिड़ो छा ख़ासि आहे कि अॼु ताईं ॿी काई बि सिंधी फिल्म हिते न लॻी आहे। ॿियो छा खपे मूवी बिल्कुलु ई अलॻि तरह जी फिल्म आहे, जंहिंखे तव्हां कन्वेंशनल सिंधी फिल्मुनि में ॻणे ई नथा सघो। बहितरीन स्टोरी जंहिंमें ट्विस्ट ऐं सस्पेंस तव्हांखे एंड ताईं विंदराए रखंदा। रोमांस, एक्शन, ड्रामा, कॉमेडी, म्यूज़िक, साउंड इफेक्ट सभु हिकु अलॻि अंदाज़ में आहे। तव्हां ॾिसंदा तॾहिं ई सम्झी सघंदा त हिन फिल्म सिंधी फिल्म इंडस्ट्री खे केतिरो मथे आणे छॾियो आहे। बिल्कुलु इहे पियो लॻे जीअं हिंदी मूवी पिया ॾिसूं। ॾाढी सुठी पिक्चरनि जी ज़रूरत आहे, अहिड़ी पिक्चरनि जी। जेके तव्हां कलाकार चूंडे खया आहिनि, सभिनी हिक खां हिकु बहितरीन कमु कयो आहे। एकदम बढ़िया, समथिंग वेरी डिफरेंट था। चाहे सिंधी मूवी में समथिंग न्यू। बहुत अच्छी, बहुत थैंक यू सर। We are proud of Sindhis. थैंक यू। ॿियो छा खपे लगी पिक्चर अच्छी थी। सुठी कोशिश है ऐं सुठी कोशिश। स्कूल ॻाल्हाइण खां बहितर आहे हिकिड़ो ई सच ॻाल्हि। ॿियो छा खपे? छा खपे? मन सुकून पहिरीं खपे। जाम सुठी हुई, मस्त पिक्चर हुई। हल त भॼी वञो खां पोइ हाणे ॾिठी आहे सिंधी पिक्चर, बढ़िया मज़ो अचे। ॿियो छा खपे? ॾाढी सुठी लॻी। मां त ॿियो दफ़ो ॾिसण आई आहियां। अरे वाओ, तव्हांखे पिक्चर कीअं लॻी? जाम सुठी लॻी। ॿियो छा खपे? सुठी लॻी। ॾाढी सुठी। ॿियो छा खपे? जेको नालो आहे तेरो सिंधी पिक्चर तव्हांखे मिली आहे। ॿियो छा खपे? त जेकॾहिं हीअ फिल्म तव्हांजे पासे वारे थिएटर मल्टीप्लेक्स में अचे थी त हिन खे मिस करण जी भुल बिल्कुलु न कंदा। जय झूलेलाल।